त हाणे असां जेकॾहिं उन शहर जे बारे में थोरो डीप में वञूं, भई असांखे हिकिड़ी ज़मीन मिली, उनखे पोइ डेवलप करणो आहे, जेको पंहिंजो पाण में वॾो प्रोजेक्ट आहे, त उन बारे में थोरो दीपक रोशनी विझो, भई कीअं सभु कंस्ट्रक्शन कीअं थियो, कीअं उते रोज़गार जे लाइ उन कयो, ट्रांसपोर्ट कनेक्ट करण लाइ कयो, ॿियूं फैसिलिटीज़ कीअं क्रिएट थियूं? ॾिसो, इंफ्रास्ट्रक्चर में सभिनी खां पहिरीं त खपे पाणी ऐं रॉ मटेरियल। ॿ शयूं प्राइम आहिनि। त पाणी जी ॻाल्हि कई त पहिरीं खां ई ज़िक्र कयो त वीरी में आर्टिज़न ट्यूबवेल्स हुआ ऐं सीनाई डैम जो पाणी अवेलेबल हो। त ॿ सोर्सिस हुआ, त पाणी जी अवेलेबिलिटी त थी वई। सेकेंडली, रॉ मटेरियल खपे। त सिरुनि जी जॻह ते ब्लॉकनि सां कंस्ट्रक्शन कयो वञे त उन जा घणेई एडवांटेजिस हुआ। हिकिड़ो एडवांटेज अहिड़ो आहे त कंस्ट्रक्शन स्पीडी थींदो। हा, जे अॼुकल्ह प्री फैब्रिकेटेड अचनि थियूं शयूं हा तीअं। हा हा हा, उहो विज़न हो, भई कंस्ट्रक्शन स्पीड अप थींदो ऐं उते फिनिशिंग करण जी ज़रूरत न आहे। अॼु ब्रिक्स कयो, उन जे मथां प्लास्टर करण जी ज़रूरत आहे। ऐं ब्लॉक जी साइज़ जेका हुई, साइड्स ॿई फिनिश्ड हुयूं ऐं ख़ाली पॉइंटिंग करण जी ज़रूरत हुई। त इनसाइड फ्लश पॉइंटिंग ऐं ॿाहिरि लाइनिंग वारी पॉइंटिंग, इहो कंसेप्ट एसआरसी रखियो, भई प्लास्टर कोन कंदासीं, ओनली पॉइंटिंग कंदासीं। सेकंड कंसेप्ट इहो हो कि भई जेका मशीन आहे उहा बि ॿाहिरां खां घुराई वई, बेसर प्लांट। अच्छा। त जेको बेसर हो, ओरिजिनल कंपनी जो फाउंडर, उहो ब्लॉक मशीन जो इन्वेंटर भी हो। अच्छा। त फर्स्ट हैंड कंप्रेसिंग मशीन उन इन्वेंट कई हुई ऐं उन खां पोइ इम्प्रूव कंदा विया अल्टीमेटली वॾी मशीन ताणी आया, जेके भई कैपेसिटी 10,000 ब्लॉक पर डे भी कढी सघे। 2 मशीनूं आहिनि उन्हनि खे, त उहा मशीनूं घुरायो। अच्छा, इन में सीमेंट खपे, त सीमेंट ईंदो हो मेजोरिटी इंपोर्टेड। त गवर्नमेंट इन्हनि खे टैक्स रिलैक्सेशन कई हुई फॉर रिहेबिलिटेशन। सीमेंट हुजे, केबल्स हुजनि या डीजी सेट हुजनि, उन ते उन्हनि खे राहत ॾिनी वई। ॿियो खपे सैंड ऐं क्रश मटेरियल। त सैंड त आसे पासे खां नंढियूं स्ट्रीम्स हुयूं, रिवर स्ट्रीम्स उतां अवेलेबल आहे ऐं कच्छ जी सैंड क्वालिटी ॾाढी सुठी आहे। ऐं पासे खां वीरी जेके हुआ क्वारीज़, उते रॉयल्टी असांजे लाइ 6 साल फ्री कयो महाराज। दैट कंटिन्यूड इन गवर्नमेंट ऑफ इंडिया आल्सो। त रॉयल्टी फ्री हुई ऐं वीरी ताणी रेलवे ट्रैक भी ले कयो। ऑलरेडी महाराव ले कयो, छो जो उनखे जॾहिं पोर्ट ठाहियो महाराव, त उते भी उनखे बिल्डिंग मटेरियल खपे पियो। त ट्रैक ऑलरेडी ले कयल हो। त उन ई वीरी साइट ते एसआरसी पंहिंजा मजूर रखी करे रोजगार भी मिले ऐं पत्थर भी टोड़नि ऐं उहे पत्थर किथे ॿिए कंहिंखे ऑक्शन में भी कनि ऐं पाण भी यूज़ कनि ऐं ट्रांसपोर्ट करे हिते गांधीधाम ताणी खणी अचनि। ऐं इहा ट्रेन मुंहिंजो सहुरो हलाईंदो। अच्छा। उन मूंखे ॻाल्हि नैरेट कई। कुछ ॻाल्हियूं किताबनि मां पढ़ियल आहिनि ऐं कुछ इंटरनेट सोर्स तां आहिनि ऑथेंटिक, ऐं कुछ नैरेशन आहे, भई मुंहिंजा सहुरो अॼु भी हयात आहे, त उहे कुछ ॻाल्हियूं उन्हनि भी नैरेट कयूं। अच्छा। त उहे खुद हलाईंदा हुआ ट्रेन। अच्छा। हा, इंजन हलाईंदा हुआ। अच्छा। त हॉलो ब्लॉक सभिनी खां पहिरीं जी होलो ब्लॉक जे बारे में इहो बि मां ॿुधो आहे त भई अर्थक्वेक प्रोन एरिया में होलो ब्लॉक्स वधीक सेफ हूंदा आहिनि। ॾिसो, होलो ब्लॉक जो हिकु एडवांटेज आहे कि थर्मल कूलिंग रहंदी आहे। हा, माना वो कच्छ जे हिसाब सां सुठो। कच्छ जे हिसाब सां सुठो, विच में एयर पॉकेट आहे, त सिधी एॾा गरम कोन थींदा जेतिरा सॉलिड ब्लॉक गरम थींदा। हा, नंबर 1 फैक्टर। ॿियो फैक्टर अहिड़ो हो कि बिल्डिंग जी हर स्ट्रेटेजिक लोकेशन जे हिसाब सां हिननि ब्लॉक ठाहिया। दरिये जी कुंड, उनजो अलॻि टाइप जो ब्लॉक।
दरीअ जी सिल लेवल उनजो अलॻि ब्लॉक, बराबर, प्रीकास्ट लेंटिल ठाहिणा आहिनि उनजो अलॻि ब्लॉक, हम्म, बिल्डिंग जो कॉर्नर उनजो अलॻि ब्लॉक, हाफ ब्लॉक फुल ब्लॉक। अच्छा, छित ठाहिणी आहे, छित में ब्लॉक यूज़ करणा आहिनि जंहिंमें विच में सरिया पइजी सघनि, उनजी अलॻि वेराइटी। असां आई बीम यूज़ कंदा आहियूं स्टील जा, उन जॻह ते कॉन्क्रीट आई बीम तंहिं टाइम ते यूज़ कया विया रो अच्छा, हाउसिस जे अंदरि। ओके, आई बीम बि प्रीकास्ट इन्हनि ठाहिया। हम्म, अच्छा, प्रीकास्ट कंपाउंड वॉल इन्हनि ठाही, आरसीसी पाइप एसआरसी ठाहिया हाँ, ड्रेनेज लाइन जे विझण जे लाइ, हम्म, त इहो उन्हनि ख़ुदि मैन्युफैक्चर कयो। हम्म, त घटि में घटि 15 खां 20 वैरायटियूं हुयूं ब्लॉकनि जूं, ऐं अॼु भारत में एतिरियूं वैरायटियूं तव्हां किथे कोन ॾिसंदा। हर को ठाहींदो आहे या त सॉलिड ब्लॉक या त होलो ब्लॉक या त लाइट ब्लॉक्स अॼुकल्ह ठाहींदा आहिनि फ्लाई ऐश जा, पर एतिरी वैरायटी होलो ब्लॉक्स जे अंदरि असां किथे कोन ॾिसी सघंदासीं। त हिकिड़ो त इहो कई। सेकंड जेका ज़रूरत हुई सा हुई पावर जी, इलेक्ट्रिसिटी। त इलेक्ट्रिसिटी त हुई न, ऐं डीज़ल जनरेटर सेट ऑपरेट करण जे लाइ असांखे गवर्नमेंट जी परमिशन पे खपी। त कमिश्नर खां उन्हनि परमिशन वरिती, हिकिड़ो डीज़ल जनरेटिंग सेट आदिपुर में रखियऊं, हिकु गांधीधाम सरदार नगर में रखियऊं। फिक्स टाइमनि ते लाइट ईंदी वेंदी हुई, ऐं मशीनूं बि हुन सां ऑपरेट थींदियूं हुयूं। त एनर्जी जो उन्हनि व्यवस्था कई। ही ब्लॉक जनरेटर फैक्ट्री जी, आहे जेको ही जनरेटर आहे न शायद? हा, ही जनरेटर आहे, ही जनरेटर आहे, हाँ, इलेक्ट्रिक जनरेटर आहे। त इलेक्ट्रिसिटी जी व्यवस्था थी वई, रॉ मटेरियल जी व्यवस्था थी वई, सीमेंट इंपोर्टेड ईंदो हो, ब्लॉक फैक्ट्री इन्हनि लॻाए छॾी, बेसर प्लांट लॻाया, पाइप फैक्ट्री बि हुई, ड्रेनेज लाइनूं विझण जे लाइ, वाटर जूं पाइप लाइनूं विझण जे लाइ, प्रीकास्ट कंपाउंड वॉल बि हुआ इंफ्रास्ट्रक्चर खे कवर करण जे लाइ, प्रीकास्ट स्लैब बि हुआ क्विकली असेंबल थी सघनि। एतिरो हिननि कयो। ट्रांसपोर्ट जी फैसिलिटी कई एसआरसी, पब्लिक ट्रांसपोर्ट डेवलप कयो। 8 के 9 बसूं हूंदियूं आहिनि, ऐं 1 ऐं 2 बस जेको इमेज में आहे, बस नंबर 1 ऐं 2 हुयूं, उनजो अलॻि मॉडल ऐं अलॻि शेप हो, ऐं बाक़ी त लेलेन टाइप बसूं हुयूं, 7-8 बसूं हुननि जूं हुयूं। ऐं बसूं अहिड़े नमूने इन्हनि हलायूं हुयूं, पर ॾाढा वंडरफुल मैनेजमेंट हो। अच्छा, भई ओस्लो में शो छुटे, शो छुटण जे टाइम ते तव्हांखे बस मिले। ओस्लो में सिनेमा हूंदी हुई उते, सिनेमा हूंदी हुई, त सिनेमा में जे पुठियां बस ईंदी हुई शो छुटण जे टाइम ते, ऐं शो शुरू थियण जे टाइम ते बस जो रूट वाया ओस्लो हूंदो। बराबर। सेकंडली, ट्रेन का ईंदी हुई ॿाहिरां, ट्रेन जे अचण जे टाइम ते एसआरसी जी बस रेलवे स्टेशन ते वेंदी हुई, पिकअप करण लाइ स्टेशन ते जेके अचनि था या वञनि था ट्रेन में। बराबर। हा, अॼु एसटी स्टैंड पासे खां आहे, पहिरीं एसटी स्टैंड उनजे कंपाउंड में ई हो, रेलवे जे कंपाउंड में हो, ऐं रेलवे जे कंपाउंड जे अंदरि एसआरसी जो बि बस स्टॉप हो। अच्छा, त ट्रेन अचण ऐं छुटण जे टाइम ते बि बसुनि जी सहूलियत हुई। अच्छा, स्कूल वञण ऐं छुटण जे टाइम ते बि बसुनि जी सहूलियत हुई। मां गांधीधाम में हूंदो हुउसि मॉडर्न स्कूल जे अंदरि, असांखे असाइन कयूं हुयूं बसूं, ऐं आदिपुर में 3-4 जॻह ते बसूं बीहंदियूं हुयूं, तव्हां पिकअप कंदा हुआ ॿार, मॉडर्न स्कूल छॾींदा हुआ, स्कूल छुटंदो हो, तव्हां खणी करे 3-4 लोकेशन ते पिकअप कंदा हुआ। कुझु बसूं वेंदियूं हुयूं वाया रामबाग, उते हॉस्पिटल हुयूं, भई हुन साइड ते हिकिड़ो ई हो लोकेशन, भई जिते माण्हू जे वञण जी ज़रूरत पई, उहो रामबाग हॉस्पिटल हुई। माने जेको कुझु बस बस, नेटवर्क ठाहियो ऐं रूट प्लानिंग बिल्कुलु मॉडर्न क़िस्म जी, जंहिंखे अॼु की तारीख़ में असां चवंदा आहियूं भई लास्ट माइल कनेक्शन। लास्ट माइल कनेक्शन, छाकाणि त इलाही दफ़ा ईअं थींदो आहे, जीअं हाणे केतिरनि शहरनि में मेट्रो ठही आहे इंडिया में, पर अंदरि उहो मेट्रो स्टेशन ताईं पहुचण में एॾो टाइम थो लॻी वञे, माण्हू मेट्रो पसंदि नथा करनि। पर हिन में छाकाणि त नंढो एक्सपेरिमेंट हो, शहर प्लान ज़ीरो खां पियो थिए, स्क्रैच खां, त लास्ट माइल प्लान माना कनेक्टिविटी जेका आहे उहो सोचियो वियो, प्लस हिकु एयरपोर्ट बि हो नंढड़ो हुते।
जो अॼु बि आहे? एयरपोर्ट त लेटर ऑन आहे। अच्छा, लेटर 50s खां पोइ आयो एयरपोर्ट त। हा, यू कंडला से एयरपोर्ट। 1960s में ही आयो आहे एयरपोर्ट। हा, कंडला एयरपोर्ट। हा, कंडला एयरपोर्ट। जंहिंमें वायुदूत वग़ैरह फ्लाइटूं हलंदियूं हुयूं, अॼु बि हाणे हलनि थियूं फ्लाइटूं, विच में शट डाउन थियो। हा, त माना त कम्युनिकेशन जो अरेंजमेंट थी वियो, बराबर, पावर अची वियो, वाटर सेक्टर हो, मैन्युफैक्चरिंग थी वई, ब्लॉक मैन्युफैक्चरिंग। इन खां सवाइ हिकु कोऑपरेटिव स्टोर्स हुआ रिटेलिंग जे लाइ। आदिपुर में झंडा चौक ते, भई नो प्रॉफिट ते तव्हांखे असां सामान बि घर जी ज़रूरियातूं ॾींदासीं। बराबर। त 5-6 दुकान हुआ, एसआरसी जा हुआ, ऐं उहे सभु माना नो प्रॉफिट बेस ते मार्केट खां सस्ती क़ीमत में सभु मिलंदो। इवन वाइन शॉप बि हो हुते, छो जो हुन सां महाराष्ट्र सां लिंक हो, 60 खां पोइ सेपरेट थियो, तॾहिं माना छूट हो, प्रोहिबिशन न हो, बॉम्बे स्टेट जे हिसाब सां। बॉम्बे स्टेट जे हिसाब सां। त उहो बि एसआरसी कयो। हाणे हिन टाउन में हिकु, छाकाणि त अगेन शुरूआत खां जीअं हाणे यू टॉक्ड अबाउट ही जेके कोऑपरेटिव स्टोर आहिनि, उन्हनि जी शायदि दुकाननि जी हिकु इमेज आहे हिते। ऐं मूंखे इहे एड्रेसिस ॾिसी करे ॿ ॻाल्हियूं सुवाल अचनि था मन में, भई हिकिड़ो त एड्रेस में कोड आहिनि, भई CBX TDX, ऐं ॿियो ही जेको लिखियलु आहे 2-4 रेंट 7 रेंट। त ही 2-3 ॻाल्हियूं हिन में, दीपक, इफ यू कैन थ्रो लाइट ऑन दीस, and you also talk about this shortest address in the town. हाँ, बिल्कुल बिल्कुल। Talk about this retail cooperatives and shopping center and addresses वगैरह जे बारे में। ॾिसो, हिकिड़ो जेको कंसेप्ट आहे शॉर्टेज एड्रेस जो, हाँ, त शॉर्टेज एड्रेस जा एक्चुअली फुल फॉर्म आहिनि। हाँ, बराबर। असां, मां जीअं रहां थो SDP में, त सेमी डिटेच्ड बंगलो। ओके, हाँ, मां अॼु त फर्स्ट टाइम सम्झा भाई SDP जो मतिलबु सेमी डिटेच्ड बंगलो आहे, जॾहिं कि मां उते केतिरा दफ़ा वियल आहियां। ओके, सेमी डिटेच्ड बंगलो। ओके, अच्छा, C जेको स्टेंस आहे, हाँ, CX CCX, हाँ, हिते माना कम्युनिटी टाइप फैसिलिटीज़ हूंदियूं, शेयर्ड फैसिलिटीज़ जेके थींदियूं आहिनि, शेयर्ड फैसिलिटी हूंदियूं, जिते भी C आहे। अच्छा, ऐं ABCD जेको लिखियल आहे, उहो अलॻि अलॻि पैटर्न ऑफ रो हाउसिस हुआ। ओके, उनखे कम्युनिटी A टाइप ज़ोन, B टाइप ज़ोन, ओके, ऐं T जेको आहे 2 रूम टाइप। ओके, 2 रूम टाइप, A टाइप, B टाइप, C टाइप। ओके, बराबर। DAZ जिते भी D आहे, हाँ, उते माना डबल स्टोरी आहे, हेठि मथे आहे। अच्छा, डबल स्टोरी आहे। ओके, हाँ हाँ, त उहो जिते D आहे, उते डबल स्टोरी आहे। ओके, त ईअं नाला ॾिनल आहिनि। ओके, बराबर। ऐं ही जेको मां ॾिसां थो भई ₹1 रेंट ते लिखियलु आहे, भई लेबर कैंप, हाँ, इहो एक्चुअली छा आहे कि टाउन जेको डेवलप थियो, उनमें मकाननि जी घणी रेंज हूंदी हुई। भाई पुअरेस्ट में पुअरेस्ट पर्सन अफोर्ड करे सघे, उन टाइप जा बि उन्हनि मकान ठाहिया। मिडिल क्लास वारनि जे लाइ बि, रिच वारनि जे लाइ बि। त सम्झो जेके कम्युनिटी टाइप हुआ, या 1 रुपीज़ हिकु वारी 2 वारी जेके हुआ, उनमें 35-40 स्क्वायर यार्ड खां वठी करे अप टू 800 स्क्वायर यार्ड ताणी उन्हनि अलॻि अलॻि टाइप जे मकाननि जी प्लानिंग कई। माना फुल स्पेक्ट्रम ऑफ सोशल इकोनॉमिक जेके थींदा आहिनि ग्रुप्स सोसाइटी में, उन्हनि जो उन्हनि खे ख़्यालु हुयो त भई असांखे सभिनी माण्हुनि जे लाइ बंदोबस्तु करणो आहे, पोइ उन्हनि जी इकोनॉमिक स्टेटस कहिड़ी बि हुजे, पर उन्हनि खे अफोर्डेबल लिविंग स्पेस मिलणु खपे। त उहो हो। ऐं जेके रेंट डिसाइड कई हुई, 1 2 3 4 6 12 17, इहा SRC जी डिराइव्ड रेंट हूंदी हुई, अप्रूव्ड रेंट हूंदी, जेका SRC कलेक्ट कंदी हुई, जो मकान असां SRC खां एज अ रेंट डायरेक्ट वठूं। ओके, थोरो सेल बि कंदा हुआ, अलॉट बि कंदा हुआ, ऐं ॿियो रेंट ते बि ॾींदा हुआ। त जेका रेंट नकी कयल आहे, उन हिसाब सां आहे। त रेंट मैक्सिमम जेका आहे अप टू 35 आहे, 25 वारियूं जेके चवंदा आहिनि, अप टू 35 आहे।
HDB बंगलोस जी रेंट पॉपुलर न हुई, जेट बंगलोस जी रेंट पॉपुलर न हुई, अप टू इहो आहे 35 मैक्सिमम रेंट कोई उन टाइम फ्रॉम 1 रुपीस टू 35 रुपीस। माना हिकदमि डायरेक्ट परचेस न बि करे सघे माण्हू त अची करे मकान भाड़े ते वठी करे उते पंहिंजो रही थो सघे। देखो हिन इमेज में हिकु ॿी इमेज आहे भई हाउस ऐं शॉप जो कॉन्सेप्ट जेको आहे, मां जिते रहां थो इंग्लैंड में, असांजे बि शहर में हाउस ऐं शॉप जो कॉन्सेप्ट आहे पासे में ई, त उन जे बारे में थोरो रोशनी विझो। ॾिसो ओरिजिनली चाइना ऐं मलेशिया जो कॉन्सेप्ट आहे जेको सिंगापुर में आयो इन स्टार्टिंग ऑफ 19th सेंचुरी में आयो, सिंगापुर में आयो, उतां इहो कॉन्सेप्ट डिराइव कयो वियो आहे ऐं ॾाढो सुठो कॉन्सेप्ट आहे। भई जेको शॉप करे उन जे मथां मकान बि हुजेसि, हा ओनर मथे ई रहे ऐं पाण हेठि शॉपकीपर रहे। त घणेई जेके शॉपकीपर हुआ उहे ईअं ई रहंदा हुआ। ॿी ॻाल्हि, सिंधियुनि खे हिन जो अनुभव हो, सिंधी जॾहिं सिंध वरकी जे हिसाब सां ॿाहिरि वेंदा हुआ त उते अहिड़नि ई मकाननि में रहंदा हुआ भाई इकोनॉमिकल उन्हनि खे थिए, मथे रहूं, कम्युनिकेशन ज़रूरत न, गाॾी जी ज़रूरत न, हेठि लही करे दुकान खोलूं, पोइ जीअं जीअं रिच थिया पोइ अलॻि बंगला वरितऊं, अलॻि दुकान वरितऊं, त इहो कंसेप्ट बिज़नेसमैन जे लाइ बेस्ट हो। बराबर। त हाणे असां बिज़नेस जे बारे में ॻाल्हायूं त हिनखे थोरो एक्सटेंड कयूं। भई जीअं शुरूआति में भाई प्रताप SRC कमु शुरू कयो त नेचुरली उते रोज़गार जी बि ज़रूरत हुई, बिज़नेस जी एक्टिविटी जी, कॉमर्स जी ज़रूरत हुई, त उन डायरेक्शन में थोरो रोशनी विझो भई कीअं कहिड़े नमूने डायरेक्ट SRC पाण बि एम्प्लॉयमेंट जनरेट करण जी कोशिशि कई थ्रू पावर प्लांट ऐं स्पिनिंग मिल वग़ैरह, ऐं उहे कहिड़ियूं स्किल्स हुयूं जेके सिंधियुनि खे पाण वटि न हुयूं, जीअं हाणे क्लीनिंग स्किल आहे या कारपेंट्री आहे, इहे त सिंधी घटि ॼाणंदा आहिनि या न कंदा आहिनि इहे कम, त अहिड़े क़िस्म जो स्किल शॉर्टेज खे उन कीअं बैलेंस कयो भाई प्रताप ऐं SRC? ॾिसो भाई प्रताप त हिकिड़ो विज़न अहिड़ो हो कि सभिनी कम्युनिटी खे उहो गॾु खणी करे हले। त जेका फर्स्ट SRC जे डायरेक्टर जी लिस्ट हुई उन में ॿ टे नॉन सिंधी हुआ पहिरीं खां ई, बजाज बि हुआ, शाह बि हुआ, ठक्कर बि हुआ, इनिशियली जेका डायरेक्टर हुआ तॾहिं हुआ इहे, माना सभिनी कम्युनिटी खे गॾु खणी करे हलिया। कुझु स्किल जेका हुई उहा सिंधियुनि वटि कोन हुई, जीअं त सिंधी कारपेंटर न मिलंदो, बराबर बार्बर न मिलंदो, नाई आहे या कॉबलर आहे, बार्बर नाई न मिलंदो, बराबर, ऐं घणेई स्किल जेके आहिनि भई सोनारा मिली वेंदा, मिठाई वारा मिली वेंदा, शिकारपुरी टाइप मिली वेंदा, मिठाई वारा वहां मिली वेंदा, पर कुझु स्किल जेका आहे सफ़ाई कामदार न मिलंदा। त उन्हनि उनखे इनकरेज कयो भई तव्हां अची गांधीधाम में वसो, उन्हनि सभिनी कम्युनिटी खे इनकरेज कयो। त इवन कारपेंटर्स जेतिरा बि आहिनि झूना उहे सभु राजस्थान जा आहिनि, ऐं आदिपुर में CCX जेके आहिनि नव वारियूं जेके चवंदा आहिनि, उनजी फ्रंट रो TXX जे साम्हूं जी ऑलमोस्ट सॼी लाइन में कारपेंटर रहंदा हुआ, अॼु बि 7-8 घर अथनि उन्हनि जा। अच्छा। त कारपेंटर ॿाहिरां आया, टेलर ॿाहिरां आया, गोयल टेलर आदिपुर वारो आहे उहो बेसिकली सिंध मां हुआ, उहो हिते आया, इवन उन्हनि जो फादर आहे उहो अरबी सिंधीअ में मापूं लिखंदो हो, नाला लिखंदो हो। अच्छा। त उहे ॿाहिरां खां आया, सफ़ाई कर्मी सभु राजस्थान खां आया। अच्छा, लाॾनि ते ऐं बहिराणनि में जेका दुहिल ऐं तूताड़ी वॼाईंदा आहिनि, तव्हां हुते दुहिलाड़ा चवंदा हूंदा, हिते ई बाजीगर चवंदा आहिनि। असां अहमदाबाद में चवंदा हुआसीं। एक्चुअली ही लंगा कम्युनिटी आहे, सिंध में बि लंगा हुआ ऐं राजस्थान में बि लंगा हुआ, पर सिंध जा त आया कोन लंगा, पर हिते जा जेके राजस्थान जा हुआ उहे सभिनी सिंधी लाॾनि जी धुन ते उहो वॼाए सघंदा आहिनि। त उहे बि ॿाहिरां आया, घणी कम्युनिटी आई जेके ॿाहिरां आयूं। त अहिड़े नमूने हिननि इकोनॉमिक स्किल्स खपनि, ऑक्यूपेशनल स्किल्स खे बि बैलेंस करण लाइ
अलॻि अलॻि कम्युनिटीज़ जा माण्हू बि आया जेके नॉन सिंधीज़ बि हुआ, पासे मां राजस्थान हुआ, या के वरी उतां सिंध मां बि छॾे आया अहिड़ा कम, कारपेंट्री जो आहे, लोहार खपनि, सभु ब्रिक वर्कर्स खपनि, कंस्ट्रक्शन वर्कर्स खपनि, त इट ऑल्सो लेड फाउंडेशन फॉर अ इंटर कम्युनिटी हार्मनी, छाकाणि त शुरू खां वठी माण्हुनि गॾिजी करे शहर वॾो कयो। वोकेशनल ट्रेनिंग बि ॾींदा हुआ एसआरसी। हा, अच्छा। वोकेशनल ट्रेनिंग में मिस्त्री जा कोर्स हुआ, ओवरसीयर जो कोर्स हो, सभु ओवरसीयर जा कोर्स बि हुआ। ओके। त उहे कोर्स जेके आहिनि उहे बि हलाईंदा हुआ, वोकेशनल ट्रेनिंग ॾींदा हुआ, उन्हनि खे सर्टिफाई बि कंदा हुआ, ऐं उन्हनि मां बि ट्रेंड स्किल डेवलप थींदो उन्हनि मां। ओके। घणेई स्किल डेवलप बि कंदा हुआ। हा, ऐं उन खां पोइ आई थिंक पोर्ट जो वॾो थियण बि वॾो फ़र्क़ु पियो पाण खे। पोर्ट जो जॾहिं स्थापना थी, लुकिंग फॉर राइट इमेज हियर, जंहिंमें पोर्ट जो बि ही जेको आहे कंडला पोर्ट जो अचणु ऐं स्पेशल इकोनॉमिक ज़ोन जो, उनजो बि आर्थिक विकास ते फ़र्क़ु पियो न। बिल्कुलु बिल्कुलु फ़र्क़ु पियो। ॾिसो, पोर्ट जे अंदरि एम्प्लॉयमेंट हुई, मैकेंसी कंपनी हुई, ऐं मैकेंसी सां पार्टनरशिप में हुई एसआरसी। 1/3 एसआरसी जो शेयर हो। माना एसआरसी खे पोर्ट डेवलपमेंट जो बि एक्सपीरियंस थियो, ऐं उते माना इवन मुंहिंजा फादर ॻाल्हि कंदा हुआ, नौकरी मिलणु ॾाढी ईज़ी हुई। कहिड़ो बि अनएम्प्लॉयड माण्हू वञे, उते वञे भई कमु खपे, कंहिं न कंहिं कम ते लॻाए ॾींदा हुआ। बराबरि। त मुंहिंजा फादर 16 ईयर जा हुआ, बराबरि, त उन्हनि एज ॾेखारी 18 साल कमु वठण जे लाइ, त रिटायर बि 2 साल पहिरीं थिया उन पर्पस खां। त उहे भई कमु मिली वेंदो, चई असां कमु खपंदो, पैसा त ॾिसो घटि हुआ सभिनी खे, हालतूं ईअं ई हुयूं, त चई कंडला वेंदोसि, उते कमु मिली वियो त एज जेतिरी लिखाए छॾी, पोइ एतिरी एज थी वई। बराबरि। त जॉब्स इज़ीली मिली वेंदा हुआ कंडला पोर्ट में। इवन एसआरसी में घणा बधा घणेई जॉब्स हो, एसआरसी में बि अपॉर्चुनिटी हुई। ॿियो स्पिनिंग मिल हुई, स्पिनिंग मिल हुई, उन में बि घणेई माण्हू कमु कंदा हुआ। एसआरसी जी हुई उहा बि, एसआरसी जी स्पिनिंग मिल हुई, हुन में बि घणेई माण्हू कमु कंदा हुआ। त जेको असांजो, मां ॿुधो आहे त असांजो जेको वॾो हिकिड़ो पॉलिटिशियन आहे लालकृष्ण आडवाणी, उनजी फैमिली उते सेटल थी, उनजो फादर उते हो। उनजा फादर एसआरसी जा एम्प्लॉय। ओके। किशन चंद आडवाणी एसआरसी में जॉब कंदा हुआ, ऐं उनजा फादर एम्प्लॉय हुआ, ऐं ज़ेड बंगलो में रहंदा हुआ। ओके। डिवाइन लाइफ सोसाइटी जो जेको मंदिर आहे कृष्ण जो, उन एग्जैक्टली साम्हूं, ओके, जिते हींअर कुझु मीनू मिस रहंदी आहे, ट्यूशन क्लासेस हलंदा आहिनि, उहो रहंदा हुआ। ऐं उनजे कॉमन वॉल ते असांजी ऑफिस हूंदी हुई, वाटर सप्लाई जी। ओके, हा, छाकाणि त यू वर्कड इन वाटर सप्लाई। हा, त असां कॉमन वॉल नेबर्स हुआसीं हुनजा, एल.के. आडवाणी जी फैमिली जा, ऐं उनजा ॿिया रिलेटिव बि, उनजी बुआ वग़ैरह कुझु बि, राधी चवंदा, राधी आंटी चवंदा, उहे बि कुझु रहंदा हुआ। त उते हुआ हुनजे फैमिली। ऐं इनिशियल डेज़ जे अंदरि, इनिशियल डेज़ जी ॻाल्हि कयूं त एल.के. आडवाणी साल में 4-5 दफ़ा आदिपुर ईंदा हुआ। अच्छा, जेसिताईं हिनजा फादर हयात हुआ। बराबरि, हा। उहे घटि अचणु शुरू कयूं, ऐं झूननि माण्हुनि खे, घरनि खे नाले सां कोठींदा आहिनि, सभिनी जा नाला ख़बर अथनि घरनि जा। अच्छा, दीपक, हाणे असां जेको ई कंस्ट्रक्शन थी वियो, बाज़ारूं ठही वियूं, मकान ठही विया, थोरो घणो रोज़गार जो बंदोबस्तु थियो, त हुन सां गॾु सामाजिक ज़रूरत हूंदी आहे, ट्रेडिशन जी, कल्चर जी, रिलीजन जी, त उनजे बारे में बि थोरो ॻाल्हायूं। ऐं सभ खां पहिरीं मां चाहींदुसि त जेको महात्मा गांधी जी असैसिनेशन थी वियो, उन खां पोइ न सिर्फ़ु हुनजे कंडला में अची करे हुनजो अस्थि जो विसर्जन थियो थोरो, पर आल्सो गांधीधाम में हिकु समाधि बि ठाही वई। समाधि ठही हुई 6 साल खां पोइ। हा, त उन जे बारे में ॿुधाए, पोइ जेके रिलीजियस भई कहिड़े क़िस्म जा उन्हनि सोचियो हो, कल्चरल क़िस्म जो इंस्टीट्यूशनल इंफ्रास्ट्रक्चर जेको ठहियो। हा,
ये उन खां पहिरीं हिकिड़ी थोरी कंडला फ्री ट्रेड ज़ोन जे बारे में 2 मिंट सां असां थोरो हा ब्रीफ करे वठां तव्हांखे ॿुधायांव। हा इंटरेस्टिंग आहे ॾाढो हा उनजो। ॿुधायो। ॾिसो ज़ोन त ठही वियो हम्म 65 में, ऐं ज़ोन कम जो पिकअप कयो 71 में। ओके। त इंडिया सोवियत पीटी थी इंदिरा गांधी जे टाइम ते, हा उनमें उन रिलेशंस थिया, करेंसी सेटल कयूं, कंहिं करेंसी में ट्रेड करणो आहे, उन खां पोइ बिज़नेस हुनजो पिकअप थियो। पर इंटरमीडिएट हिकिड़ो इशू थियो कि 67 खां 75 जे विच में इजिप्ट इसराइल जी लड़ाई जे करे सुएज कैनाल बंदि हुई। ओके। त उहो हिकिड़ो इशू थियो पे, ऐं पोइ जेको पिकअप कई 1980 खां पोइ ॾाढो ज़ोरदार पिकअप कयो। अच्छा। कंडला फ्री ट्रेड ज़ोन। ऐं रुपी ऐं रूबेल जो जेको एग्रीमेंट थियो उन खां पोइ त ॾाढो ट्रेन जो बूस्ट थी वियो। घणेई इंडस्ट्रियलिस्ट, घणेई बिज़नेसमैन, घणनि ई पंहिंजूं हिते फैक्ट्रियूं खोलियूं, ऐं एतिरो एम्प्लॉयमेंट जनरेशन हो कि घर में कम वारी माई मिलणु मुश्किल हुई। हर कंहिंखां पुछ त भई मां ज़ोन में थी वञा अच्छा नौकरी करण। त अनस्किल्ड बि पैकिंग जो घणो हो, लेबर वर्क जो, पैकिंग जो, सॉर्टिंग जो, अनस्किल्ड कम बि घणो हो, जिते हर को एम्प्लॉयड हो। इवन हितां खां न, इवन गामड़नि खां बि एम्प्लॉयमेंट ईंदा हुआ। अच्छा। रस्ते ते जिते ॾिसंदा तव्हांखे मिल्टन जूं, शिवा जूं तव्हांखे बसूं ॾिसण ईंदियूं, लेबरनि खे हेॾां खणी वञण जूं शिफ्ट में, ऐं 3 शिफ्ट में कमु हलंदो। ओके। ऐं 90 में सोवियत यूनियन कोलैप्स थियो, तंहिंखां पोइ कमु स्लो थी। बराबर। हा ऐं अॼु त छा आहे, हा लेसन आहे हिस्ट्री जो, भाई कीअं कंडला पोर्ट जी इकोनॉमी ॻंढियल हुई ग्लोबल ॻाल्हियुनि सां, भई सोवियत यूनियन कोलैप्स थियण सां, कम्युनिज़म जो कोलैप्स थियण सां हितां जी इकोनॉमी ते असर थी वियो। या उन खां पहिरीं असां ॻाल्हायोसीं भई कुदरती बि कंहिं महिल प्रकोप थिए थो, जीअं हाणे सिंध जो कच्छ तरफ़ वहण घटि थी वियो त लखपत पोर्ट ऐं ॿियो जेको सी रूट सां जेको पाणीअ सां वापारु थिए पियो उहो बंदि थियो। त ही बि हिकु हिस्टोरिकल जेके आहिनि हिन मां सबक़ु सिखण जी ॻाल्हि आहिनि त भई कुझु बि हमेशह लाइ क़ाइमु कोन्हे। अहिड़ी क़िस्म जी शइ बि थी सघे थी जो भई माण्हू बदिलाव ॾिसे थो ज़माने में। ऐं असां चवंदा आहिनि भई इंडस वैली जो बि जेको ख़ाली थियण जो मुख्य कारण उहो क्लाइमेट हुयो। मुख्य कारण क्लाइमेट। हा, मुख्य कारण क्लाइमेट। हा, त फैसिनेटिंग आहे असांजी हिस्टोरिकल नैरेटिव दीपक, मज़ो पियो अचे ॿुधी करे। त हाणे थोरो इंसान जूं जेके हूंदियूं आहिनि समाजिक धार्मिक ज़रूरतूं बि हूंदियूं आहिनि, त उनजे बारे में बि उन्हनि सोचियो। पहिरीं गांधी समाधि जे बारे में, पोइ कुझु कहिड़े नमूने रिलीजियस एक्टिविटी, मां सम्झां थो हिते शायदि शिव मंडली जो कुझु आहे या ॿियो कुझु आहे। हा, इहो नटबंदर जो फोटो आहे ऐं भाई प्रतापी समाधि आहे। हा, भाई प्रतापी समाधि जो ओल्ड फोटो ऐं न्यू फोटो बि आहे। अच्छा। माना जेका डार्क कलर में आहे, जेका ओल्ड ओरिजिनली हीअं कंस्ट्रक्टेड हुई स्टार शेप में, हा, ऐं पोइ जेका हींअर ॾिसण थी अचे उहो फ्लोवर टाइप, गुल टाइप जो आहे शेप। ओके, त उनखे रिनोवेट करण खां पोइ जो इहो आहे, इन करे झूनो बि फोटो मूं शेयर कयो आहे। हा, त ॾिसो ॿुधायो। हिकु ॻाल्हि आहे, हिकु त हिननि हिकु आर्टिफिशियल पॉन्ड ठाहियो आदिसर। साध बेलो त हाणे नालो ॾिनो अथऊं, बराबर। आदिसर माना न्यू शुरूआत, आदिपुर माना न्यू शुरूआत। ओके। इन ते आदिपुर ऐं आदिसर नालो पियो। साध बेलो हाणे नालो ॾिनो अथऊं रिनोवेशन खां पोइ। हा, जीअं सिंध में साध बेलो आहे, टेम्पल कॉम्प्लेक्स आहे, हिते बि टेम्पल कॉम्प्लेक्स आहे, त नालो ॾिनो अथऊं हिनखे साध बेलो। त हिकु त पॉन्ड ठाहियूं हिननि, ऐं ब्यूटीफुल पॉन्ड ठाहियो अथऊं, जेको अंजार साइड खां जेको रेन वाटर अचे थो कैचमेंट खां, उहो ओपन चैनल थ्रू कैरी करे ऐं पॉन्ड भरियो वेंदो। ऐं उहो पॉन्ड अॼु बि मैनेजमेंट एसआरसी वटि आहे। कंसेप्ट इहो आहे कि पहिरियों जेको पाणी अचे, डर्टी पाणी हूंदो आहे, उहो वञणु ॾींदा आहिनि, गेट न खोलींदा आहिनि। कैचमेंट में पता अचनि, झूनो डेब्रीज अचनि, उहो त पहिरियों वञणु ॾींदा आहिनि।
हा पोइ सेकंड उन खां पोइ सेकंड मनसून जो जेको पाणी अचे उन सां ई तलाउ भरींदा आहिनि। त हिकु त पॉन्ड ठाहियूं, ऐं ॿियो सभिनी खां पहिरीं जेको ठहियो उहो गुरुद्वारो ठहियो। अच्छा, इंटरेस्टिंग। छाकाणि त सिंधी भले हिंदू धर्म पालीनि था पर गुरु नानक खे बि पूरो मञींदा आहिनि, त उते पहिरीं पहिरीं जेको रिलीजियस स्टेप खयो वियो उहो गुरुद्वारे जी बर्पा थियण जो। हा, उनमें छा आहे ॾिसो, महाराजा रंजीत सिंह सिंध जे पासे ताणी पहुची आया हो। सिंध खे चङा दफ़ा अटैक बि कयो रंजीत सिंह। अच्छा, उहो हिकु एग्रीमेंट थियो, ट्रीटी थी, बिज़नेस एग्रीमेंट थियो, जंहिंखां पोइ उहे मञी विया भई ठीकु आहे चलो हलियो। उहो बि ट्रेड पर्पस जो एग्रीमेंट हो। न त सिख धर्म में सिंधी इन करे ई विया। अच्छा, छो जो उनजो ॾाढो वॾो रंजीत सिंह जे टाइम ते इन्फ्लुएंस हो। अच्छा, त उहे त हुआ ई। हा, ॿी ॻाल्हि, जेके हींअर तुलसी मंगतानी गुरुद्वारो संभालींदा आहिनि, जी, उनजा फादर भाई डोलूराम, जी, उहे मित्र हुआ, उनजा दोस्त हुआ। अच्छा, भाई प्रताप जा। ओके। ऐं हिते मोहन भारती आहिनि, 90+ एज जा आहिनि, उन सां घणी दफ़ा मां बैठक कंदो आहियां, झूनियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। हा, त उहे उते भाई डोलूराम जी दरबार में रहंदा हुआ एज अ चाइल्ड। ऐं जॾहिं भाई प्रताप ऐं डोलूराम सखर जेल में गॾु हुआ, फ्रीडम मूवमेंट जे करे अरेस्ट थिया हुआ, त इहो मोहन भारती उन्हनि खे गॾिजन वेंदा हुआ रेगुलर। बराबर। त उन्हनि जी फ्रेंडशिप हुई। भाई प्रताप जे सॾ ते डोलूराम हिते आया, ऐं सभिनी खां पहिरीं जिते अॼु आदिपुर जी म्युनिसिपालिटी ऑफिस आहे उते पहिरीं गुरुद्वारो। बराबर। उते गुरुद्वारो हो, हिकिड़ो खूह बि हो ऐं नंढड़ी टांकी बि हुई। तंहिंखां पोइ अॼु जिते गुरुद्वारो आहे पोइ उते शिफ्ट थियो। सेकेंडली, सॼो टेम्पल कॉम्प्लेक्स ठाहियो। हा, झूलेलाल जो मंदिर बि ठाहियूं, शंकर भॻवान जो मंदिर ठाहियूं, हा, राम मंदिर ठाहियूं, अंबे माता जो मंदिर ठाहियूं, ऐं लक्ष्मी नारायण मंदिर ठाहियूं। एतिरा मंदिर SRC जे प्लान में ई हुआ। बराबर। पार्ट ऑफ प्लान ई हुआ SRC जे, इन्हनि मंदिर ठाहिया। त उहो बि हिननि सुठो कमु कयो ॾाढो SRC। हा, उनजो अॼु असां ॾिसूं था, अॼु बि असरु थिए थो। उते मां जॾहिं वेंदो आहियां आदिपुर गांधीधाम में, त तमामु सुठे नमूने जो उनजो मेंटेनेंस थियल आहे, समाधि जो आहे या मंदरनि जो, शिव मंडी आहे, ॿिया आहिनि। ऐं नट मंदर जी लाइब्रेरी जे बारे में थोरो ॿुधायो, बिकॉज़ हिकु सोशल इंफ्रास्ट्रक्चर में लाइब्रेरी जी बि तमामु घणी अहमियत आहे पुस्तकालय जी। अच्छा, लाइब्रेरी खां पहिरीं नट मंदर जी ॻाल्हि कयूं। शिव मंदिर आहे, हा, उते जेको शिव जी मूर्त आहे न, हा, निर्वासितेश्वर महादेव मंदिर चवंदा हा, आहिनि। हा, त भाई प्रताप फॉरेन में ट्रेवल कंदा हुआ, हा, त लंडन में उन्हनि सां गॾु हिकु पटेल बि ट्रेवल कंदो हो, उनजी दोस्ती थी वई ओके, भाई प्रताप जी। त उनजे घर में अच वञ बि कंदा हुआ। त इहा मूर्त उनजे फ्रेंड जे घर लॻल हुई। अच्छा, त भाई प्रताप खे वणी वई। बराबर। हिन पोजीशन जी मूर्त आहे, सिंधी बि निर्वासितेश्वर वांगुरु आहिनि, हा, निर्वासी थी विया आहिनि। निर्वासित थी विया आहिनि। इहा मुद्रा शंकर भॻवान जी मूंखे खपे। बराबर। त उनजे फ्रेंड उनखे ॾिनी, ऐं उनजी हिते शिव मंदिर तरीक़े स्थापना कई हिते आदिपुर। ओके, ओके। त हिते NR मलकानी लाइब्रेरी आहे, हा, भाई प्रताप जी समाधि जे बिल्कुलु साम्हूं हा, पब्लिक लाइब्रेरी आहे। ॾाढी सुठी लाइब्रेरी आहे, ऐं हज़ारनि में अरबी सिंधी में, इंग्लिश में, हिंदी में घणेई सिंधी साहित्य ऐं किताब आहिनि हिते। अच्छा, हाणे दीपक लास्ट में असां कुझु एजुकेशन ऐं ॿियनि शयुनि में, हेल्थ सर्विसिस में बि इलाही माण्हुनि जो कॉन्ट्रीब्यूशन आहे, पर पहिरीं ई ब्रीफली मूंखे ॿुधायो भई ओरल हिस्ट्री में यू हैव मेंशन्ड निर्मल वासवाणी ऐं गांधीधाम चेंबर जा जेके हुन वक़्तु बानीकार हुआ 2007-9 में, उन्हनि जे बारे में। ऐं हिकु मां इन हिसाब सां थो चवणु चाहियां भई सिंधी त गॾिजी करे रहिया आहिनि सभिनी कम्युनिटीज़ सां अॼु बि। बिल्कुलु गॾिजी करे रहिया आहिनि। हा,
त ओरल हिस्ट्री में निर्मल वासवानी जी नरेशन जेका आहे उहा साॻी आहे भई 15,000 एकड़नि मां 2600 एकड़ ते कीअं पहुतासीं ऐं फ्री होल्ड मां लीज होल्ड ते कीअं आयासीं। अच्छा, उहो हुनजो नरेशन आहे। त महाराव जो जेका एग्रीमेंट हुई उहा त फ्री होल्ड टाइप हुई, पर सरकार हेॾी ज़मीन कंहिं प्राइवेट कंपनी खे विदाउट एनी कंट्रोल ॾियण न पई चाहे। इन करे 30% उन्हनि उन में शेयर रखिया पंहिंजा। 30% उन में शेयर रखियो भई सरकार जो कंट्रोल रहे। बराबर। ॿी ॻाल्हि, उन्हनि 1951 जी लीज एग्रीमेंट जे अंदरि हिकु कंडीशन विधी कि लैंड डेवलपमेंट बोर्ड कंस्टिट्यूट थींदो, जंहिंजो चेयरपर्सन भारत सरकार निमींदी ऐं 50% डायरेक्टर गवर्नमेंट अपॉइंट कंदी। वीटो पावर गवर्नमेंट वटि रहियो। त इहे घणनि ॻाल्हियुनि जो नरेशन आहे। हिकु ॿी ॻाल्हि जो बि नरेशन आहे, ऐं निर्मल वासवानी सां मुंहिंजो हिकु दफ़ो ख़ाली मुलाक़ात थी आहे 1986 में 87 में। हरि दिलगिर साहिब जे घर हुआ, निर्मल वासवानी वेठा हुआ ऐं मां डिप्लोमा खां पोइ AMI कई। AMI जो पार्ट 1A क्लियर कयो, पार्ट B जे लाइ रेफरी क्लियर करणो पवंदो आहे ऐं दादा दिलगीर इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग जा रेफरी हुआ, सिविल डिपार्टमेंट जा। त उन्हनि वटि वञिणो ई आहे त पाण खे पंहिंजो एक्सपीरियंस ऐं पंहिंजी डायरी, रिटन डायरी सबमिट करणी आहे ऐं उहो पाण खे इंटरव्यू कंदा ऐं पोइ कलकत्ता हेड ऑफिस में लिखंदा एलिजिबल फॉर पार्ट B। उन सिलसिले में मां दरियानी साहिब वटि 2 टे दफ़ा वियो हुअसि ऐं हिकु दफ़ो निर्मल वासवानी साहिब वेठा हुआ हुते। इहो बि इंग्लिश न्यूज़पेपर में लिखंदा हुआ। हाँ, टाइम्स ऑफ इंडिया जा कच्छ जा कॉरेस्पोंडेंट हुआ। कच्छ जा कॉरेस्पोंडेंस हुआ, मीडिया जा माण्हू हुआ, विज़न क्लियर हो। हाँ, त मूंखे 2 टे ॻाल्हियूं शेयर कई। अच्छा, हिकु इंटरेस्टिंग ॻाल्हि शेयर कई हाँ, कि गांधीधाम जे मास्टर प्लान में शमशान जो प्रोविज़न कान्हे। अच्छा, हाणे बि शहर खां चङो परे ई आहे शमशान त। हाणे बि मास्टर प्लान में कोन्हे, हींअर टाउनशिप हुन में कॉर्पोरेशन में अची वियो उन ज़मीन में, पर पार्ट ऑफ प्लानिंग कोन्हे। बराबर, उहो हिकु इन जो चवणो हो। त हिकु ॾींहुं उन्हनि कंडला बोर्ड जे चेयरमैन खे चिठी लिखी कि आई थिंक पीपल ऑफ गांधीधाम आर इमोर्टल्स, आई वांट टू डिस्कस समथिंग, प्लीज गिव मी टाइम। अच्छा, केतिरा अखर लिखे। हाँ, चेयरमैन वाइड़ो थी वियो, भई तूं रियल कॉज नथो लिखी, अलाए कहिड़ी लैंग्वेज में थो लिखी, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथो अचे। छो त यार हिन माण्हू खे तात्कालिक कोठाए, अर्जेंटली कोठाए, भई आहे छा, माजरा छा। त उन चयो भई मास्टर प्लान में शमशान जी जोगवाई कान्हे, असां गांधीधाम में खाड़ी रोड जो शमशान यूज़ था कयूं, आदिपुर में अतंजार गांव जो शमशान यूज़ था कयूं। त खाड़ी रोड जे शमशान में पाणी जी व्यवस्था कोन्हे। त शमशान त तव्हां प्लानिंग में न रखियो, एटलीस्ट पाणी त ॾियो। त उन हिकु मीटिंग सां कंडला पोर्ट, कंडला फीडेड ज़ोन खां खाड़ी रोड शमशान ताणी 9 इंच जी RCC पाइपलाइन ले करे ॾिनी। अच्छा, निर्मल वासवानी। अच्छा, न हिकु निर्मल वासवानी सां मुंहिंजी चङा दफ़ा मुलाक़ात थी जॾहिं मां कच्छ में कमु कंदो हुउसि उते गांधीधाम में। त मूंखे जेको आहे संदन इम्प्रेशन, त हिकु वॾे स्कॉलर जो इम्प्रेशन आहे। मां हुननि जे घर वियो हुउसि त उनजी लाइब्रेरी ॾिसी करे वाइड़ो थी वियो हुउसि। वॾा स्कॉलर हिननि जे माना मुख मां तव्हां कॾहिं बि कुझु बि शाह अब्दुल लतीफ़ जे बारे में ॿुधणु चाहियो त बिल्कुलु हुनखे कंठस्थ हूंदो हो। शेर शाइरी आहे, बेत आहे, ऐं शाह जो दीवानो हो एक्चुअली, शाह लतीफ़ जो। गांधीधाम में अहिड़ा तमामु वॾा शख़्स थिया आहिनि। उन्हनि मां हाणे असां ॿिया हिते आहिनि जेके सम्झो यू ऑलरेडी मेंशन दादा हरी दिलगीर दरियाणी ऐं दादा हूंदराज दुखायल, हिननि बि वॾो कॉन्ट्रीब्यूशन कयो आहे बर्पा करण में शहर खे, ख़ासि करे एजुकेशन में। ऐं दादा दिलगीर हूंदराज जो वॾो कॉन्ट्रीब्यूशन हो एजुकेशन में। उनजी साथी हुई दादी बंबाणी।
कृष्णा बम्बाणी उन्हनि जा साथी हुआ। हा, ऐं वॾो कॉन्ट्रीब्यूशन रहियो हिननि जो। हा, ऐं पद यात्रा बि कई हूं विनोबा भावे सां। ऐं बेवस जा कवि बेवस जा शिष्य हुआ। हा, कविता उन खां सिखिया आहिनि। हा, हिन इमेज में बि तव्हां भाई टोलूराम खे ॾिसंदा, हूंदराज दुखायल खे ॾिसंदा, इहे ऐं दादा भगवंत दास आडवाणी, टे व्यक्ति आहिनि हिन इमेज में। त दुखायल साहिब जी ॻाल्हि कयूं त मैत्री मंडल जे डेवलपमेंट में हिननि जो ॾाढो वॾो योगदान। हा, ऐं उहा प्राइमरी एजुकेशन, स्कूल एजुकेशन, उन खां पोइ त हाणे कॉलेज बि अथनि। त इहे जो ईंदड़ एपिसोड्स में मां वधीक डिटेल में मां एजुकेशन ऐं कल्चर ते ॻाल्हाईंदुसि, पर मां हिन एपिसोड में इहो कवर पियो करणु चाहियां भई हिननि शख़्सियतुनि जो वॾो हथु रहियो आहे। हीअ हिकु इंट्रस्टिंग शख़्सियत तव्हांजे किताब में आई, डॉक्टर अशोक आसवाणी RMP डॉक्टर हुआ, आदिपुर में रहंदा हुआ। उनजा पिता सुखू डॉक्टर चवंदा हुआ। अच्छा, झंडा चौक में उन्हनि जी क्लिनिक हुई, उहे बि प्रैक्टिस कंदा हुआ डॉक्टरी। साइकिल ते घुमंदा हुआ सॼो पंहिंजो खणी करे। अॻे त 2 व्हीलर हुआ ई न, साइकिलूं ई हुयूं। ही उनजा सन हुआ। अच्छा, हिननि खे एक्टिंग जो त शौक़ु हुई। अच्छा, पुणे इंस्टीट्यूट मां ऑफिशियली ट्रेंड एक्टर है। अच्छा, फिल्म एंड ऑफिशियली टेलीविजन, ट्रेंड, हा। अच्छा, ऐं पिक्चर, हा, फिल्म लाइन में भी कुछ खिटपिट थी वञ इन करे छॾे आया। हा, ऐं रज़ा मूरत ऐं उहे सभु उन जा घणी ख़ासि दोस्त आहिनि। अच्छा, रज़ा मुराद वग़ैरह, हा, हा, उन जा ख़ासि दोस्त आहिनि। ऐं हिकु दफ़ो ओस्लो में चार्ली चैपलिन जी पिक्चर लॻी। अच्छा, हिकु दफ़ो हुन ॾिठी, पोइ रोज़ ॾिसण वियो। रोज़ ॾिसण वियो ऐं एतिरो ॾिठई त पंहिंजे पाण में चार्ली विहारे छॾियईं। बराबर। अॼु वर्ल्ड जे अंदरि चार्ली सर्कल किथे बि आहे त आदिपुर में आहे। अच्छा, किथे बि कोन्हे चार्ली सर्कल। अच्छा, ऐं हिते चार्ली चैपलिन जे बर्थडे ते माना 100-200 ॿार चार्ली चैपलिन थी करे घुमंदा आहिनि शहर में। अच्छा, हा, त ही उहा शख्सियत हुई। हा, हा, मूंसां बि हुअसि दोस्ती, घणी दफ़ा फोननि ते ॻाल्हाईंदा हुआसीं। वाह। अच्छा, हिते हाणे हिन पिक्चर में आहिनि काका प्रभदास तोलाणी ऐं ॿिया जिन तोलाणी कॉलेज जी बोर्ड जी स्थापना कई, जेको हिकु मैत्री मंडल स्कूल कॉलेज शुरू कयो, जीअं यू मेंशन अबाउट इंजीनियरिंग इंस्टीट्यूट, पर उनखे अॻियां वधाइण में दिलगीर साहिब तोलाणी साहिब खे वठी आया, उन्हनि अॻियां वधायो। त वेरी ब्रीफली इफ यू कैन मेंशन, छाकाणि त मां इनिशियली जेको एजुकेशन सिस्टम चालू कयो उहो SRC चालू कयो, हा, वोकेशनल ट्रेनिंग टाइप। हा, पोइ उहो मैत्री मंडल टेक ओवर कयो, हा, जॾहिं मैत्री मंडल स्टैब्लिश थियो। ऐं उन खां पोइ जॾहिं इन्हनि डिप्लोमा जे लाइ अप्लाई कई, ओवरसियर खां डिप्लोमा कोर्स जे लाइ, तंहिंखां पोइ तोलानी जी एंट्री थी। बराबर। पोइ तोलानी फाउंडेशन थियो, हा, गांधीधाम कॉलेज बोर्ड पोइ थियो। उन खां पोइ त छा आहे, सिविल इंजीनियरिंग मैकेनिकल ऐड थी, तंहिंखां पोइ कॉमर्स ऐड थियो, साइंस आर्ट्स ऐड थियो, होम साइंस ऐड थियो, लॉ ऐड थियो, कंप्यूटर जा घणेई कोर्स ऐड थिया। हा, उन खां पोइ घणेई कमु कयो। तोलाणी आई हॉस्पिटल आहे, हा, प्रभु दर्शन तोलाणी ठाहियो। हा, त माना हिननि कल्चरल एजुकेशन खे अॻियां वधायो अची करे, ऐं तमामु सुठे लेवल ते खणी विया। त ही असां एजुकेशन जे बारे में थोरो यू मेंशन अबाउट हेल्थ से, SRC कुझु हेल्थ जे लाइ बि कुझु डिस्पेंसरीज वग़ैरह खोलियूं हुयूं, ऐं रामबाग हॉस्पिटल ओरिजिनली हुई। ऐं हिते महाराज सत्यपाल अस्पताल आदिपुर में उहा ठहियल आहे। जेको महाराज सत्यपाल जेको नालो आहे, उनजे अरेस्ट थियण खां पोइ सिख थोरा विफड़िया ऐं जलियाना वाला बाग थियो। अच्छा, उनजे नाले सां आहे। ऐं उहो खुदि मेडिकल प्रोफेशनल हो।
बराबर। त हिते डिस्पेंसरी हिते थी। ऐं निर्मला गजवाणी जा हस्बैंड पहिरीं इनिशियली बचाऊ में हुआ, पोइ ही संभालींदा हुआ हिते, या डिस्पेंसरी संभालींदा हुआ। रामबाग डिस्पेंसरी बि हुई। ऐं आदिपुर में जेको सतनवाड़ी ओल्ड एज होम चवंदा आहिनि, उनजी फर्स्ट रो में बि डिस्पेंसरी हुई। ओके। गांधीधाम में झंडा चौक ते अॼु बि सरदारगंज डिस्पेंसरी जो पाटियो लॻल आहे। ओके। बंदि पई आहे, खुलंदी कोन्हे, पर अॼु बि मथे लिखियल आहे सरदारगंज डिस्पेंसरी गुजराती। Mana SRC was careful to plan for health facilities also, healthcare. And in that episode, we will this role of women leaders in development of Gandhidham, like Dadi Gajwani, Nirmala Gajwani, जो आहे जिक्र, या even Krishna Bhamani सा, त एक आदिपुर गांधीधाम एक ॾाढो इंटरेस्टिंग टाउन आहे मुंहिंजे हिसाब सां, जंहिंमें न फ़क़ति मेल्स जो कॉन्ट्रीब्यूशन आहे, पर फीमेल लीडरशिप बि ॾाढी ॾिसण में आई आहे लास्ट 70-80 सालनि में। त मां उन बाबति ईंदड़ एपिसोड में प्रोफेसर एच के कृपलाणी सां वधीक ॻाल्हाईंदुसि। पर दीपक, हिन में किताब आहिनि जेके, जीअं हाणे ही हिकिड़ो किताब आहे मोहन गियाणी लिखियो आहे आदिपुर गांधीधाम में, ख़ासि करे भाई प्रताप जे बारे में। अहिड़े नमूने ॿियो बि हिकिड़ो किताबु आहे जेको भाई प्रताप जी डॉटर लिखियो आहे, असां उन जा डिटेल विझंदासीं हिन में। त उहो बि आहे, अरुणा जगतियाणी जो किताबु आहे, जंहिंमां माण्हू वधीक ॼाणणु चाहिनि त ॼाणे सघनि था गांधीधाम जे बाबति में। तव्हांजो किताब त आहे, असां रेफरेंस रखंदासीं जेको ऑनलाइन माण्हू ॾिसी सघनि था पिया। ऐं जेकॾहिं उन्हनि खे वधीक रुचि हूंदे त होपफुली वी कैन शेयर योर कॉन्टेक्ट इफ यू आर ओके, and they can reach out to you. Deepak, it has been wonderful तव्हां सां ॻाल्हाए करे। मूंखे गांधीधाम थोरो वक़्तु रहण जो मौक़ो मिलियो आहे, पर ही ॻाल्हियूं ॿुधी करे, ख़ासि करे एतिरियूं नयूं ॻाल्हियूं ॿुधियूं शहर जे बारे में जेके मूंखे ख़बर न हुयूं, भई हुनजो इतिहास छा आहे, तारीख़ छा आहे, ऐं कहिड़े क़िस्म सां हिन शहर जी स्थापना थी आहे। ऐं सिंधियुनि खे हिन ॻाल्हि जो फ़ख़ुरु हुअणु खपे, किथे बि हुजनि सिंधी, हिते हुजनि दुनिया में किथे बि हुजनि, उनखे फ़ख़ुरु हुअणु खपे त पाकिस्तान ठहण खां पोइ असां जेके छॾे आयासीं सिंध, अची करे हिकिड़ो नंढो शहर वसायोसीं, उन में कुझु माण्हुनि केतिरो कमु कयो, ऐं अॼु उते हिकु थ्राइविंग सुठो शहर आहे जिते कॉलेज आहिनि, स्कूल आहिनि, कल्चर आहे, एंटरटेनमेंट आहे, साहित्य आहे। ऐं इहे सभु ॻाल्हियूं थोरियूं अञा ॿियनि एपिसोड्स में बि असां ॿाहिरि कढंदासीं, छाकाणि त हिकु नंढे शहर मां बि वॾा लेखक पैदा थिया आहिनि, वॾा इंजीनियर, वॾा डॉक्टर पैदा थिया आहिनि गांधीधाम मां। ऐं इहो हिकु तॾहिं पॉसिबल थियो आहे छाकाणि त उन वक़्तु 1950s में 1948 खां पोइ कुझु असांजे पायोनियर फाउंडिंग फादर्स जेके हुआ, लेड बाय भाई प्रताप, हिकिड़ो शहर अॾियो, ऐं जंहिंजो फल असां अॼु बि भोॻे रहिया आहियूं। ऐं उमेद त तव्हां जहिड़ा जवान माण्हू अञा बि उनखे अॻियां वधाईंदा। त तव्हां हिन एपिसोड में मूंसां जॉइन कयो पंहिंजे हिकु इंटरेस्टिंग शइ जेका आहे ॾाढी कैची आहे, उहो मां तव्हांखे शेयर कयां। त मां जॾहिं नंढो हुअसि तॾहिं इवन वाचूं ऐं घड़ियाल बि लग्ज़री हुआ। अच्छा। वाचूं, घड़ियाल, पंखा बि लग्ज़री हुआ। कराची में जीअं मंग हुआ न, हिते ईअं मंग हुआ घरनि ॾे, विंड कैचर हूंदा हुआ, मंग मथां ठाहींदा हुआ, ऐं घड़ियाल बि लग्ज़री हुआ। हाणे जीअं SRC जो टाइम ॾियण लॻे आहे, बराबरि, त असां साइरनि खे गुगू चवंदासीं सिंधी में, गुगू वगू आहे, त 9:45 जो हिकिड़ो गुगू लॻंदो। अच्छा, 15 मिंट एडवांस में, भई तव्हां हाणे घर खां निकिरो, अच्छा 10 लॻे तव्हांखे पहुचणो आहे, ऐं 10 जो गुगू लॻंदो, बराबरि। SRC आदिपुर नंढो हूंदो, वॉकिंग डिस्टेंस ते सभु रहंदा हुआ, बराबरि। अच्छा, अहिड़ी तरीक़े सां लंच ब्रेक जो लॻंदो, पोइ लंच ब्रेक पूरो थींदो, उन खां 15 मिंट पहिरीं लॻंदो, भई तव्हां हाणे घर मां निकिरो। अच्छा, बराबरि। ऐं लास्ट में 9 ताणी शो हूंदो, 9 खां 12 त 9 हो, त शो छुटंदो, 9 लॻे हिकिड़ो सायरन मुकंदो, भई हाणे तव्हां वञो घर वञी सुम्ही पओ। इंटरेस्टिंग पब्लिक ब्रॉडकास्ट जो मॉडल हो इहो, भई माण्हुनि खे घर में न हुयूं त टाइम जो सेंस अचे, ऐं शांत शहर हो, व्हीकल न हुआ, शोर शराबो न हो, हर कंहिंखे ॿुधणु ईंदो।
त असां हलंदासीं गुगुन ते हुआसीं, कॉलेज जो गुगु लॻंदो हो, मिल जो सायरन वॼंदो हो, ट्रेन अंजार मां निकिरंदी हुई, उतां खां विसिल मारींदी हुई, असां हितां घर खां निकिरूं त पहुची वेंदा हुआसीं। त क्लॉक खां वधीक असां सायरन ते हलंदा हुआसीं ते टाइम ते। हा, त हिकु इंट्रेस्टिंग आहे भई वक़्त जे हिसाब सां जेको वक़्तु असांखे क्लॉक ऐं वॉचुनि मां अॼुकल्ह मिले थो, उहो न हुअण जे करे पब्लिक ब्रॉडकास्ट सिस्टम हो हिकु क़िस्म जो इहो सायरन सिस्टम जेको आहे, ऐं उहो हुते तव्हां लाइव ॾिठो, जेको लाइव ॾिठो हो, आज़मूदो आहे, जेको असांजा हाणे के जनरेशन में सवाल ई कोन्हे। 71 वॉर मेमोरीज़ में आहिनि थोरियूं। हा, उन वक़्तु थियो कच्छ में काफ़ी 71 वॉर थोरियूं नंढो हुअसि पर आहिनि मेमोरीज़ लाइव, छा छा थियो हो। हिते स्पिनिंग मिल वटि बम किरियो हो, कंडला एयरपोर्ट वटि बम किरिया हुआ, हुते आसे पासे बम किरिया हुआ। हा, इहो मूंखे यादि थो ॾियारे त जेको असां अर्बन प्लानिंग जेका डेवलप थी, ख़ासि करे जेको स्ट्रक्चरल डिज़ाइन जो जेको डिस्कशन थियो, भई होलो ब्लॉक्स ऐं ॿियो कुझु, त 1956 में 1956 में अर्थक्वेक थियो अंजार जे पासे में, जंहिंमें काफ़ी नुक़सान थियो अंजार में, पर गांधीधाम आदिपुर में तमामु घटि नुक़सान थियो हो। ॾिसो, इन में छा आहे, इन जो जेको एसआरसी जो जेको प्लानिंग हो न, उहो अर्थक्वेक रेजिस्टेंस त हो ई। इन जी तव्हां ओल्ड का बिल्डिंग तोड़ींदा त दरीअ जे पासे का जेके ब्लॉक आहिनि उन में तव्हांखे सरिया मिलंदा। अच्छा, लेंटल में त आहे नी, मकान जी कुंड आहे, उते असांखे सरिया मिलंदा। ॿियो कमु त इन्हनि को बि इंडिविजुअल मकान न ठाहियो, सभिनी साइड खां ओपन हुजे। रो हाउस वॾे में वॾो मकान जेको आहे, प्लॉट जेको आहे ज़ेड बंगलो आहे, उन में बि उन्हनि हिकु कॉमन वॉल रखी। अच्छा, त कॉमन वॉल हिकु प्रोटेक्ट करे थी, सपोर्ट करे थी बिल्डिंग हिक ॿिए खे। त उन कारण सां 56 में को नुक़सान न थियो। अच्छा, इन खां पोइ 2001 जो अर्थक्वेक थियो। इवन मां मुंहिंजो एसआरसी जो फैक्ट्री चालू हुई, त मां 90 में मथे कंस्ट्रक्शन ठाहियो, हॉलो ब्लॉक सां ई ठाहिया। त इवन मुंहिंजो मकान बि सर्वाइव करे हो, जोके लोड बेयरिंग हो, बीम कॉलम ते न हो, त बि सर्वाइव करे हो। त इहो त फंडा उन्हनि खे पहिरीं खां ई क्लियर हो, ऐं उन हिसाब सां इन्हनि प्रिकॉशन रखिया हुआ। अंजार में उन टाइम ते नुक़सान थियो, पर हिते गांधीधाम में न थियो कुझु बि। हाणे 2001 में उन्हनि बिल्डिंग्स खे नुक़सान थियो जेके उन हिसाब सां डिज़ाइन न कयूं वयूं हुयूं, जिन खे उन्हनि खे थियो नुक़सान, बाक़ी ओल्ड त अञा बि सर्वाइव करे विया सभु। shows the vision of founders, त भई जेको लोकल एरिया में माण्हू रहे थो त उनजो नेचुरल पोज़ीशन कहिड़ी आहे, जीअं हीअ साइज़मिक ज़ोन आहे, सॼो कच्छ, सॼो गुजरात एक्चुअली नॉर्थ ताईं बि आहे, त उन हिसाब सां ई टाउन जी प्लानिंग थी ऐं सुठो थियो। त दीपक, मज़ो अची वियो तव्हां सां ॻाल्हाइण में। उमेद आहे वरी ॻाल्हाईंदा कुझु ॿियनि टॉपिक्स ते फ्यूचर में, पर अॼु जे लाइ तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। सिंधी ॿोली ओताक में पहिरियों दफ़ो शामिल थियो आहियां, ऐं तव्हांखे ख़ासि थैंक्स थो चवां जो मूंखे शामिल कयो, ऐं ईंदड़ समय में कॾहिं मिलियो मौक़ो त वरी गॾिजंदासीं। ज़रूरु ज़रूरु। थैंक यू दीपक। जय झूलेलाल। जय झूलेलाल, महिरबानी। उमेद त तव्हांखे ही एपिसोड पसंदि आयो हूंदो, जंहिंमें असां श्री दीपक रामचंदाणी सां गांधीधाम जी स्थापना भरपा थियण जे बारे में ॻाल्हायोसीं, त कीअं असांजे फाउंडिंग फादर्स, जेके गांधीधाम जा फाउंडिंग फादर्स हुआ, उन्हनि महिनत करे ही शहर सिंधियुनि लाइ वसायो। इन ई ॾिस में असां ईंदड़ एपिसोड में श्री HK कृपलाणीअ सां, जेके रिटायर्ड प्रोफेसर आहिनि ऐं सॼो जीवन उन्हनि पंहिंजो गांधीधाम में गुज़ारियो आहे, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त हिन शहर में तइलीम व्यवस्था, एजुकेशन एस्टाब्लिशमेंट कीअं अॻियां वधी। उमेद त तव्हां उन एपिसोड में बि असांखे जॉइन कंदा। जेकॾहिं ही एपिसोड तव्हांखे पसंदि आयो आहे त महिरबानी करे सिंधी ॿोली ओताक खे सब्सक्राइब कयो ऐं ॿियनि ताईं बि पहुचाइण जी कोशिशि कयो।